नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सना पत्ता पत्ता है खुदाया दम बदम तेरा, सना पत्ता पत्ता है खुदाया दम बदम तेरा, ज़मीन व आसमां तेरे हैं मौजूद व अदम तेरा। जो दुनिया में तेरा खाकर तेरा शिकवा करे या रब, जो दुनिया में तेरा खाकर तेरा शिकवा करे या रब, ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फ़ो करम तेरा, ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फ़ो करम तेरा। रोज़े महशर में मोहम्मद, रोज़े महशर में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे। सब दोस्त दिल की मोहब्बत सा आका जी मना दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिही व बारक व सल्लम तस्लीमा कसीरा कसीरा। अल्लाह तबारक व तआला जा करोड़ एहसान करम अल्लाह से हमारे असांखे जुम्मतुल मुबारक जदीअ में जेको ॾींहं जो सरदार है, कायनात के अंदर सब खां मोहब्बत वाली जगह, सब खां अफजल जगह मस्जिद के अंदर अल्लाह पाक वेहण जी, कुरान के ॿुधण जी ऐं उन खां बाद में असां सभिनीनि खे अल्लाह पाक पंहिंजे रहमत के हासिल करण जो रब साईं शरफ नसीब फरमायो। इन ते अल्लाह पाक जो असांजे मथां एहसान आहे। कायनात जा सब एहसान जमा कयो, सभिनी लीडरनि जा एहसान, सभिनी सरदारनि जा एहसान, पंहिंजे क़ौम जे वॾनि जा एहसान जमा कयो। तव्हां पंहिंजे इस्लाम जो सबब बनियल क़ुरान मुक़द्दस जो एहसान कॾहिं बि तव्हां जुदाई अदा नथा करे सघो। तव्हां क़ुरान मुक़द्दस जे सरदार ऐं क़ुरान मुक़द्दस जे वजह कायनात जे वजह मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो थोरो अदा नथा करे सघो। भली सॼी ज़िंदगी तव्हां आका जे मथां पंहिंजा केतिरा बि पंहिंजा बच्चा ॿार क़ुर्बान कयो, पंहिंजो माल क़ुर्बान कयो, पंहिंजी औलाद क़ुर्बान कयो, जेका शइ तव्हांखे कायनात जे अंदरि प्यारी आहे उहा आका जे मथां क़ुर्बान कयो, लेकिन आका इनामदार जो खोरो तव्हां असां लाहे नथा सघूं। तंहिंजे करे सभ खां वॾा एहसान हुन मौला करीम जा, जंहिं मौला असांखे इंसान बनाइण फरमायो। जेकॾहिं कुतो, गधो, ॿिलो, जानवर, घोड़ो बणाया, अल्लाह खां कोई पुछण वारो कोन्हे। ऐं हुन खां बाद में वॾे में वॾो अज़ीम एहसान इहो जो मुंहिंजे रब इंसान बनाइण खां बाद में वही अल्लाह से एहसान फरमायो जो मोहम्मद मुस्तफ़ा आमद मुस्तफ़ा कायनात जे सरदार जन्नत जे पहिरें सरबराह मोहम्मद रसूलुल्लाह जो अल्लाह उम्मती बनाइण फरमायो। असां सॼी ज़िंदगी अल्लाह जो शुक्र अदा कंदा रहूं, लेकिन महबूब जे उम्मती हुजण जो हक़ मरण घड़ी ताईं असां कॾहिं बि अदा नथा करे सघूं। ऐं हुन खां बाद में अल्लाह जे हबीब कायनात जे सरदार अमाए असांजे बगदार, जंहिंजे करे अल्लाह असांजो शान बुलंद फरमायो। एॾो शान बुलंद फरमाई जो फरमाई आयात आख़िर में आयो, पर जन्नत जे अंदर दाख़िला तव्हांखे पहिरियां नसीब फरमाईंदो। तव्हां जेको आहे कॾहिं बि पंहिंजे इन हैसियत जे मथां एहसास कमतरी जो शिकार न थींदा कयो। अल्लाह एहसान फरमायो, मोहम्मद रबी जो उम्मती बनाइण फरमाई। मोहम्मद असांजे मथां एहसान फरमायो जो अल्लाह खां अवां असांजे मुसलमान हुजण खां बाद में असांजे जन्नती हुजण जी रब खां गारंटी वठी। फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया अल्लाह पाक मूंसां वाइदो करण फरमायो वला सौफ युतीका रब्बुका फतरदा। मुंहिंजा हबीब मां तोखे पंहिंजी उम्मत जे बारे में अन क़रीब राज़ी करण फरमाईंदुसि। ऐं पाण साईं फरमायो त जेसीं ताईं मुंहिंजो हिकिड़ो बि उम्मती जहन्नम जे अंदरि हूंदो, मां मोहम्मद अल्लाह खां सिफारिश करणु बंदि न कंदुमि
मां अल्लाह के इलाज कंदो रहंदुसि जेसी ताईं मां रसूल जो आखिरी उम्मती जन्नत के अंदर दाखिल न थींदो तेसी ताईं मां अल्लाह के इलाज कंदो रहंदुसि। शुक्र अदा कजे त इन्हनि जो कजे, शुक्र अदा कजे त अल्लाह जो कजे, शुक्र अदा कजे त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कजे, शुक्र अदा कजे त अल्लाह जे क़ुरान जो कजे, जंहिं रब जे क़ुरान जे सदके अवां असांखे ईमान जी अज़ीम दौलत नसीब थी। कायनात जे अंदर कंहिंखे माल मिलियो, कंहिंखे बंगला मिलिया, कंहिंखे ज़मीनूं मिलियूं, कंहिंखे जायदाद मिली, कंहिंखे बादशाहत मिली, पर इन्हनि सभिनीनि जा वारिस ऐं वाली भली इन्हनि खे मिल्कियत जा अंबार हुजनि, ज़मीनूं हुजनि, जायदाद हुजनि, पर मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं हिकु ग़रीब आहे, मिस्कीन आहे, अल्लाह उनखे ईमान जी दौलत सां मुनव्वर करणु फरमायो आहे। अल्लाह जो कसम दुनिया जी तमामु दौलतुनि खां ईमान जी दौलत आला ई आहे। फरमाईंदा अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। फरमाईंदा मुसलमानो तव्हां शायदि इहो था सम्झो त अल्लाह तव्हांखे ईअं हरू भरू पैदा करणु फरमायो। मुंहिंजा दोस्तो अल्लाह साईं त जानवर खे बि हरू भरू पैदा न फरमायो, अल्लाह साईं त हिन पखी पुकड़ खे बि अल्लाह साईं पैदा फरमायो, इन जो बि को न को मक़सदु रखणु फरमाई। ऐं जेकॾहिं आसमान के पैदा फरमाई इन जो भी को मकसद है, ज़मीन के पैदा फरमाई इन जो भी को मकसद है। फरमाई त ज़मीन के विच में इन फिज़ा के अल्लाह पाक हलान फरमायो। फरमाई त ये वणटण पैदा फरमाई, ये जबल ऐं पहाड़ बयान फरमाई, ये हवाएं असांजे लाइ ज़राअत उनके पैदा करणु फरमाई। फरमाई त इन्हनि सभिनीनि जो को न को मकसद है। इंसान तव्हां इहो सम्झो था छा त तव्हांखे अल्लाह बग़ैर कंहिं मक़सद जे पैदा फरमायो? फरमाई न न। फरमाई त साईं छाजे करे पैदा फरमाई? क़ुर फरमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इल्ला लियअबुदून। फरमाईंदा असां जिन्ननि इंसाननि खे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा करणु फरमायोसीं। जिन्ननि इंसाननि खे अल्लाह पाक पंहिंजी इबादत जे लाइ पैदा फरमायो। तंहिंजे करे इंसान हो जिन्ननि सां असांजो वास्तो न आहे, इहे जिन्न बि अवां असां सां गॾिजी करे अल्लाह जी इबादत कंदा अथव। जेकर इंसान हो असां अल्लाह जी इबादत कईसीं कामयाबु आहियूं, जेकॾहिं असां अल्लाह जी इबादत न कईसीं असां कामयाबु न आहियूं। असांजो मक़सदु खाइणु पीअणु, माल कमाइणु, नौकिरी करणु, या जेको आहे बच्चा हलाइणु, घर ठाराइणु, या जेको पंहिंजी रोज़ी करणु, इहो असांजो मक़सदु न आहे। इहा ज़िंदगी जी ज़रूरत आहे। मक़सदु ज़िंदगी जो आहे अल्लाह जी इबादत आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जी इताअत आहे। हाणे अवां पंहिंजी ज़िंदगी ते नज़र कयो त असां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अल्लाह जे हिन मक़सदनि खे केतिरो पूरो था कयूं। असांजे तालीम में एतिरी कमज़ोरी आहे, तालीमी इदारनि में पढ़ायो थो वञे, हुन पढ़ाइण में तव्हां ॾिसंदा नौजवान खे अक्सर ज़हन में इहो हूंदो त नौकिरी करणी आहे, पहिरियां नौकिरी पोइ वरी छोकिरी। इहे ॿ मक़सद। बाक़ी हिन खां अलावा पंहिंजे अबे अम्मा जी फरमाबरदारी, घरनि जी मुआशरत, रिश्तेदारनि सां हुस्न सलूक, पाड़े वारनि सां कहिड़ो अख़लाक़ हलणो आहे, मुआशरे जा असांजे मथां कहिड़ा हक़ आहिनि, इन्हनि सभिनीनि जे अंदरि असांजो तालीम याफ़्ता मुआशरो ज़ीरो आहे। इन जो अव्हांखे मिसाल ॾियां, असांजा दुकानदार ॿाहिरि सुबुह दुकान खोलींदा आहिनि, छा कंदा? पंहिंजे सॼे दुकान जी सफ़ाई करे कचिरो विच रोड ते कढी वेंदा। हीअ असांजी तरबियत आहे, हीअ असांजो अख़लाक़ आहे। घर जे मुआशरे जो हाल इहो आहे, पुटु पंहिंजे अबे खे अखियूं ॾेखारींदो, पंहिंजे अबे खे पंहिंजो अकुलु सेखारींदो, चवंदो अॼुकल्ह मां न्यू जनरेशन आहियां। असांजो तालुक़ु आहे ऑनलाइन, नेट सां असांजो तालुक़ु आहे। तंहिंजे करे तोखे उहो अकुलु आहे ई कोन जेको मां अकुलु सिखियो। हालांकि हुनखे ख़बर ई न आहे तूं भली मुंहिंजो पुटु हुजे, हो तुंहिंजो पीउ आहे। अल्लाह पाक जेकॾहिं पीउ खे अकुलु घटि बि ॾिनो हुजे, उनजे बावजूदि रब औलाद खां हमेशह पीउ जो रुतबो और पंहिंजे अमड़ जो ऐं अबे जो रुतबो हमेशह बुलंद करणु पवंदो। जेका औलाद तालीम हासिल करण खां बाद में पंहिंजे अबे अम्मा सां सुहिणो सलूक नथी करे, उन्हनि सां नथी ॻाल्हाए, माल ऐं दौलत जे करे विढ़णु, इहो को वजह ई कोन्हे। असांजा दोस्त जे सहन में ठाही वेठा आहिनि, सियाप मुंहिंजी मिल्कियत खाई, तुंहिंजी मिल्कियत अबे जी आहे, भली खाई वञे सॼी। जेकॾहिं अबो शरई एतबार सां हुकुम थो ॿुधायां, भली कंहिं औलाद खे मिल्कियत न मिले त न मिले। शरीयत जो हुकुम आहे, जेका मिल्कियत अबे कमाई आहे हुनजी आहे, जेकॾहिं तव्हांखे नथो ॾे पंहिंजी मर्ज़ी जो मालिक। इहो शरीयत जो हुकुम आहे। इहो मां पंहिंजे तरफ़ां नथो ॿुधायां। सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो शख़्स आयो, उन अची करे दान ॾिनी, साईं मुंहिंजो अबो जेको आहे मुंहिंजी मिल्कियत मूंखे हिसो ॾियण लाइ तयारु न आहे। साईं हुन अबे खे घुराइणु फरमायो, साईं हुन खां पुछणु फरमायो त भाई तुंहिंजी दान खणी आयो आहे, छा तुंहिंजो ख़्यालु आहे? उन पंहिंजा अशार ॿुधाया। किसो वॾो आहे पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन
जॾहिं अबे जी ॻाल्हि ॿुधी पाण संजन फरमायो वञ तुंहिंजी मिल्कियत बि तुंहिंजे अबे जी आहे ऐं तुंहिंजे अबे जी मिल्कियत बि तुंहिंजे अबे जी आहे तुंहिंजी शिकायत मां मोहम्मद वटि क़ाबिल क़बूल आहे वधि में एतिरो कंदा न त पंहिंजी जेका तव्हां माल कमायो आहे वो खणी पंहिंजी कस्टडी में रखंदा अबे जी मिल्कियत जे करे नथो ॾे पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे हा नाइंसाफ़ी करे थो अबो अलाह पाण जवाब ॾींदो जेकर अबो नाइंसाफ़ी करे थो न के वरी अबा बि अहिड़ा वरी सुधरियल हूंदा आहिनि पंहिंजे हीरोन में यारी बाशीअ में जुआ में पंहिंजी दोस्तीअ में ॿिया जेके माल मिल्कियत खे उॾाईंदा पंहिंजे औलाद खे वॾा मिस्किन बनाईंदा उन्हनि अबनि जो हिसाब वरी अलाह वटि पाण थींदो ऐं औलाद खे हक़ इहो न आहे त अबे सां पंहिंजी मिल्कियत जे करे त मुंहिंजा दोस्तो मां अर्ज़ु पियो कयां त असांजे तालीम याफ़्ता मुआशरे जो हाल इहो आहे जो मुआशरत घर जे अंदरि हुनजी को फ़िक्र न आहे अबे अम्मा जी ख़िदमत छा आहे हुनजी का ॻणती न आहे जेकर तिजारत जे अंदरि अचूं उन में का ॻणती ऐं फ़िक्र न आहे दुकान वारनि जो हाल इहो जो जेतिरो थी सघंदो ग्राहक सां पिया ठगी वारो मामिलो कंदा सभु न पर अक्सर असां ईअं ॾिठो आहे त ठगी वारो मामिलो कंदा वरी घणी कोशिशि कंदा वॾा दुकान त पंहिंजी जाइ ते नंढे में नंढो ग़रीब बि टमाटा खपाईंदो न कोशिशि कंदो पहिरियां सुठा टमाटा हुनखे विझी वरी वज़न मथे थी वेंदो पोइ वरी हा पहिरियां जेके मिक्स टमाटा विझी वज़न मथे थी वेंदो न वरी सुठा टमाटा ॿाहिरि कढी पोइ हुनखे ॾींदो हलको खणी वेंदो या वरी तौर में नंढी मारींदा या जेको आहे माल मिल्कियत में या वरी हराम खाइण जे चकर में इन्हनि जेका आहे इन तरबियत सां इन तरीक़े सां मुंहिंजा दोस्तो असांजी ज़िंदगी कॾहिं बि कामयाबु न थींदी अॼोके ज़माने में जेकर ज़िंदगी कामयाबु थींदी पंहिंजे मौसम जो क़दुरु कयो पहिरियों मौसम अलाह जी ज़ात ॿियो मौसम मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात अलाह सां सचाई कयो कीअं अती अल्लाह फरमाईंदा इताअत कयो मुंहिंजे अलाह जी ज़ात इताअत कयो मुंहिंजे अलाह जी ज़ात जी ऐं ॿिए नंबर ते फरमाई अती और रसूल ॿिए नंबर ते इताअत कयो सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दोस्तो काइनात जा सभु सरदार सभु लीडर सभु पगदार हिकु तरफ़ कयो मुंहिंजे सोने हबीब जे क़दमनि खे लॻल जेका मिटी आहे उन मिटीअ जो मुक़ाबिलो काइनात जा सभु सरदार नथा करे सघनि अल्लाह असांजे हबीब खे उहो शान अता फरमायो जो मेराज जी राति सोने हबीब खे फरमाई प्यारा सवा लख अंबिया किराम तुंहिंजे पोयां बीह करे नमाज़ पढ़ंदा तूं अॻियां बीह करे इमामत कंदे सवा लख अंबिया किराम तुंहिंजा मुक़्तदी हूंदा इमाम मुंहिंजो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक उहा इज़त ॾियणु फरमाई उहो मक़ाम अता फरमायो उहो शरफ़ अता फरमाई मुंहिंजा दोस्तो इन सोने हबीब जे करे अल्लाह असांखे बि उहो मक़ाम अता फरमायो पर शर्त आहे असां पंहिंजी इज़त जो मक़ाम जो पंहिंजी हैसियत जो क़दुरु कयो जेकर क़दुरु कंदासीं इताअत कंदासीं अल्लाह जे हबीब जी अल्लाह जे रसूल जी क़दुरु न कंदासीं त पोइ असांजी ज़िंदगी ईअं पई गुज़रंदी माल कमाईंदासीं पंहिंजे औलाद जे लाइ ॻणती कंदासीं पंहिंजे घर जो बंदोबस्तु कंदासीं अचानक मलकुल मौत मथां ईंदो इंसान जी हयाती ख़तम थी वेंदी जॾहिं हयाती ख़तम थी वेंदी उन खां बाद में उनजो अमल कंहिं बि क़िस्म जो कमु न ईंदो क़ुरान फरमायो लअल्ली अअमलु सालिहन फीमा तरक्तु कल्लाह इन्नहा कलिमतुन वक़ाइलुहा जॾहिं इंसान जे मथां मौत ईंदो इंसान चवंदो मुंहिंजा अल्लाह थोरी घड़ी दुनिया जे अंदरि मूंखे वापसि मोटाए साईं मां अमल साले करे अचां ॿिनि शयुनि जी मरण खां बाद में इंसान वरी जेका अल्लाह खे इलाज कंदो तड़पंदो पहिरें नंबर ते हयाती दुनिया जी ज़िंदगी ॿिए नंबर ते अमल साले मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे क़ुरान असांखे पहिरियां ॿुधाइणु फरमायो फरमाई त क़ुरान ॿुधायो फरमाई लअल्ली अअमलु सालिहा फरमाई त उहो आख़िरत में रड़ी कंदा मुंहिंजा अल्लाह असांखे जेको आहे दुनिया जी ज़िंदगी अता फरमाए असांखे वरी जेका आहे अमल साले करण जी तौफ़ीक़ अता फरमाए असां जन्नत कमाए करे मोटी अचूं मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे क़ुरान अॻु में असांखे ख़बरदार करणु फरमायो फरमाई त हाणे ज़िंदगी जो क़दुरु कयो तव्हांजे ज़िंदगी जो मक़सदु माल कमाइणु न आहे नौकरी वठणु न आहे तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु मालात ठाहिणु आहिनि इहे ज़रूरतूं आहिनि इन्हनि खे सेकंड नंबर ते रखो पहिरें नंबर ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत खे रखो तव्हांजी दुनिया बि कामयाबु थी वेंदी आख़िरत बि कामयाबु थी वेंदी मुंहिंजे कुझु अल्लाह से क़बूल फरमाए व आख़िर दावाना